नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त अमरकोट जे PS 52 ते चूंड जो अमल जारी। सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। तक जी समूरी पोलिंग्स ते वोटिंग जो अमल जारी है। वोटरनि जो वॾो अंग पोलिंग्स ॿाहिरियां मौजूद है। जॾहिं त PS 52 ते PP जो उम्मीदवार सैयद अमीर अली शाह ऐं GDA जो उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि। PS 52 में 1,93,935 वोटर्स पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि, जॾहिं त 128 पोलिंग स्टेशन कायम कयूं वियूं आहिनि, जंहिंमें 76 खां 50 हसास पोलिंग करार ॾिनी वियूं आहिनि, जिते सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतजाम कया विया आहिनि, जंहिंमें CCTV कैमराऊं लॻायूं वियूं आहिनि। इन मौके ते पुलिस जा 1400 एहलकार बि मुक़ररु कया विया आहिनि। हर पोलिंग स्टेशन ते 3 खां 4 रेंजर्स जा जवान बि मुक़ररु कया विया आहिनि, जॾहिं त SSP ऑफिस उमरकोट, डिप्टी ऑफिस अमरकोट, DRO ऑफिस अमरकोट में कंप्लेन सेंटर बि क़ाइमु कया विया आहिनि।